टंगवाणी वेठो ॻोठ सोबत खान गोलो में जमायत इस्लाहुल मुस्लिमीन ज़िले कशमोर जे ज़ेरे निगरानी जश्न ईद मिलादुल नबी थी गुज़रियो, जंहिंमें ख़िताब कंदे आलिमन सगुरन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी ते रोशनी विधी, जंहिंमें हज़रत मौलाना मुफ्ती कारी मसूद अहमद सुमरो ताहिरी हैदराबादी, हज़रत मौलाना मुफ्ती कारी नेमतुल्लाह नक्शबंदी, मौलाना ज़ैनुल आबदीन ताहिरी, खलीफा ज़ुल्फ़कार अली नक्शबंदी ताहिरी, नाथ ख़्वान अब्दुर्रहीम ताहिरी, फ़कीर शेरदिल ताहिरी महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं नातियूं पढ़ियूं। इहो प्रोग्राम फ़कीर ज़ुल्फ़कार ताहिरी खोसो जे तरफ़ां मुनक़िद करायो वियो। प्रोग्राम जे आख़िर में ख़ुसूसी दुआ कराई वई ऐं लंगर पिणु तक़सीम कयो वियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।